सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान नशियात में अवां सभिनी खे भली कार चवां थी। हमेशह जियां अवां जी मेज़बान शाज़ी करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ऐं उम्मीद कयां थी त अवां सभई बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो ऐं यकीनन ही जेको माहे मुक़द्दस आहे, हिन मुक़द्दस महीने जे रहमतुनि बरकतुनि ऐं फ़ज़ीलतुनि मां भरपूर फ़ाइदो हासिल करे रहिया हूंदो। छो त ज़िंदगी मुख़्तसिर आहे ऐं हे असांखे रमज़ान नसीब थियो आहे, ॿियो रमज़ान नसीब थींदो या न थींदो, पर असां अलाए छो हिन आस में हूंदा आहियूं त का ॻाल्हि न आहे, हिन रमज़ान में जेकॾहिं गफ़लत थी वई त वरी ॿियो रमज़ान नसीब थींदो, त उहो या नसीब आहे। छो त ज़िंदगी जी जेका रांदि आहे कुझु लम्हनि जी आहे। असांखे ख़बर न आहे त ईंदड़ जेके लम्हा आहिनि उहे असांखे नसीब थींदा या न थींदा, या ईंदड़ कुझु लम्हनि में असांजी जेका कंडीशन आहे उहा कहिड़ी हूंदी। त इन हवाले सां इहे सभई शयूं तमामु घणियूं ज़रूरी आहिनि ऐं इंसान खे हमेशह कोशिशि करणु खपे त अॼु में जीए, जेको बहितर करिणो आहे, जेका का नेकी करणी आहे उहा अॼु करे सुभाणे जो इंतज़ारु न करे। छो त सुभाणे या नसीब आहे, सुभाणे नसीब थिए न थिए उहा सिर्फ़ु मालिक खे ख़बर आहे, अलाह खे ख़बर आहे। बहरहाल ही महिमान महीनो पंहिंजे इख़्तिताम ॾांहुं रवां दवा आहे ऐं अॼु असां अलाह जे फज़लो करम सां इंशाअल्लाह सभई मिली करे 20हों रोज़ो इफ़्तार कंदासीं ऐं उनखां पोइ वरी असां आख़िरी अशरे में दाख़िल थी वेंदासीं, जेको अशरो आहे दोज़ख खां निजात जो। त दुआ आहे सभिनी जे लाइ। ऐं जॾहिं बि अॼु दुआ में इफ़्तारी वक़्तु या हिन महिल बि जेकॾहिं दुआ में हथ खणो त पोइ सभिनी खे यादि कजो ऐं दिलि में कंहिंजे लाइ कीनो ऐं बुग़्ज़ न रखिजो। छो त दिलि में जेकॾहिं कीनो ऐं बुग़्ज़ हूंदो आहे त पोइ दुआ बि कोन अघंदी आहे। इन करे पंहिंजे दिलि खे पाक ऐं साफ़ रखी पंहिंजे लाइ बि दुआ कजो ऐं ॿियनि जे लाइ बि दुआ कजो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त असां हमेशह पंहिंजे लाइ कॾहिं दुआ कोन कंदा आहियूं, त पंहिंजे हक़ में बि हमेशह दुआ कंदा कयो। का आस या का उमेद भले न हुजे, पर मालिक खां एतिरो ज़रूरु घुरंदा कयो त अलाह साईं असांजी ज़िंदगी में जेको कर बहितर कर, तोखे सभु ख़बर आहे, तूं सभु ॼाणी थो, असांजे ऐबनि खां बि वाक़िफ़ु आहीं, असांजी चङाइनि खां बि वाक़िफ़ु आहीं, जेको करिणो आहे तोखे ई करिणो आहे ऐं बहितर कर असांजी ज़िंदगी में। सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं हिन नशियात में अव्हांखे ॿुधाईंदी हलां त सभ खां पहिरियों करशी जामे शीरी वारनि जो ताउन हासिलु आहे ऐं सहर हुजे या इफ़्तार हुजे, ॿिन्ही में करशी जामे शीरीन जो इस्तेमालु तमामु घणो कयो वेंदो आहे ऐं रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, तमामु बहितरीनु आहे, यकीनन असांजे घरनि में इस्तेमालु थींदो आहे। संदल ऐं गुलाब मां इनखे तयारु कयो वेंदो आहे, 100% बिल्कुलु ख़ालिस आहे। इन में पाणी जो हिकिड़ो फुड़ो बि इस्तेमालु न थियलु आहे। उनखां पोइ टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं तेज़ रफ़्तार इंटरनेट वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं को क्रिएटिव ऐं सुठो कमु करिणो आहे त उनजे लाइ बि तेज़ रफ़्तार इंटरनेट हूंदी त अञा वधीक सुहिणे नमूने ऐं बहितर अंदाज़ में कमु थी सघनि था। इन करे टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ सहकार हासिलु आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद वारनि जो। जेकॾहिं हैदराबाद में अव्हांखे प्राइम लोकेशन ते सुठो घरु खपे, को प्लाट खपे या को अपार्टमेंट खपे त पोइ अव्हां राब्तो कयो वकार बिल्डर्स वारनि सां। माहाना आसान किस्तनि ते ऐं मुनासिब रक़म में अव्हां पंहिंजे घर जा मालिक थी सघो था। उनखां पोइ सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं सुरहाण वारनि जो चवणु आहे नवां रिश्ता जोड़े। सो सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट चाहे तमामु बहितरीनु आहे ऐं कड़क बि आहे, सो अव्हां इस्तेमालु करे सघो था। उनखां पोइ रूह अफ़ज़ा वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं रमज़ान हुजे या आम लाइफ हुजे, रूह अफ़ज़ा जो इस्तेमालु तमामु घणो कयो वेंदो आहे ऐं रूह अफ़ज़ा जो जेको मशरूब आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे। उनखां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं नई ऑलपर्स डेयरी क्रीम ताज़े खीर मां तयारु कई वेंदी आहे ऐं हाणे नई पैकिंग में पिणु दस्तियाबु आहे। ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे, छाकाणि त ऑलपर्स क्रीम खे उन्हनि मेहनि ऐं गउनि जे खीर मां तयारु कयो वेंदो आहे, जिन जी पालना असां घर में कंदा आहियूं, उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहियूं। सो ऑलपर्स क्रीम सुबुह जे नाश्ते में अव्हां इस्तेमालु करे सघो था, पराठे सां गॾु, डबल रोटी सां गॾु, मेवनि सां गॾु या माखीअ सां गॾु। रमज़ान जे हिन माहे मुक़द्दस में तमामु सुठियूं डिशिस तयारु थींदियूं आहिनि, जिन में
क्रीम जो इस्तेमालु थींदो आहे। त जेकॾहिं क्रीम मां काई शइ तयारु करणी आहे त पोइ अवां नई ऑर्पस डेयरी क्रीम जो इस्तेमालु कयो। ऐं ईद अचण वारी आहे, लाज़िम आहे ईद ते तमामु बहितरीनु खाधा तयारु थींदा जंहिंमें मिठियूं डिशिस बि हूंदियूं, स्पाइसी डिशिस बि हूंदियूं। सो जंहिंमें अव्हांखे क्रीम जो इस्तेमालु पसंदि आहे अवां उन में इस्तेमालु करे सघो था। तमामु बहितरीनु आहे ऐं सेहत बख़्श आहे। उन खां पोइ अव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त सिंध टीवी जा समूरा इस्लामी प्रोग्राम हाणे अवां HD क्वालिटी में ॾिसी सघो था। ऐं अव्हांखे छा करिणो आहे, पहिरियों अव्हांखे हिकिड़ो यूट्यूब ते चैनल मिलंदो सिंध टीवी जो, सिंध टीवी HD जे नाले सां, जंहिं ते अवां आम असांजा जेके ड्रामा आहिनि ऐं प्रोग्राम्स आहिनि उहे ॾिसंदा हुआ। पर हाणे अवां यूट्यूब ते सिंध टीवी HD इस्लामिक चैनल जे नाले सां सर्च कंदो त अव्हांखे सिंध टीवी जो इस्लामिक चैनल मिली वेंदो ऐं उन ते रमज़ान जी जेका नशियात आहे ऐं रमज़ान जा जेके ख़ुसूसी प्रोग्राम्स आहिनि अवां उहे सभई ॾिसी सघो था ऐं उन्हनि मां फैज़ हासिल करे सघो था। सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं। ऑडियंस मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अवां सभिनी खे भली कार चवां थी, वॾा वॾा मुंहिंजा जो अवां हिते ख़ासि वक़्तु कढी आया आहियो। ऐं उन खां पोइ वरी जेके मौज़ूज़ महिमान मौजूदु आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां, छो त वक़्तु घटि आहे ऐं यकीनन सिलसिला जाम हूंदा आहिनि। इन करे उन सभिनी सिलसिलनि खे पंहिंजे वक़्तु ख़तमु थियण खां पहिरियों मुकमल बि करिणो हूंदो आहे। सो पहिरीं जेका शख़्सियत मौजूदु आहे माशाअल्लाह उन जी MA थियल आहे इस्लामिक स्टडीज़ में, भली कार चऊं था मुफ्ती अब्दुल मनान साहब खे। अस्सलाम वालेकुम। ऐं वॾा वॾा मुंहिंजा अवां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो। अवां सां कचहरी कंदासीं। उन खां पोइ कारी नज़ीर अहमद चन्ना साहब मौजूदु आहे जेको तमामु बहितरीनु नातख़्वां आहे। अस्सलाम वालेकुम। अवां खे भली कार चऊं था। उन खां पोइ अदी खुशबू रियाज़ मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अवां खे भली कार चऊं था। ऐं उन खां पोइ दुआ अनवर हुसैन साहिबा मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, आपको भी खुश आमदीद कहते हैं। ऐं उन खां पोइ सैयद अशर कादरी साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अवां खे भली कार चऊं था। ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाइण खां पहिरियों बाक़ाइदा हिन नशियात जो आगाज़ कंदासीं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बाबरकत ऐं बाझारे नाले सां। ऐं उन जे लाइ मां दरख़्वास्त कंदसि अदी खुशबू रियाज़ खे त उहे हमदे बारी ताला पढ़ण जी सादत हासिल कनि ऐं बाक़ाइदा हिन नशियात जो आगाज़ से। बिस्मिल्लाह वधी खुलियल आहे बाबा। हर दिल पुकारे अल्लाहु अल्लाह, सांझी सुबह सारे अल्लाहु अल्लाह। हर दिल पुकारे अल्लाहु अल्लाह, सांझी सुबह सारे अल्लाहु अल्लाह। चरखा दुनिया जहलाया जे, समुंड दरिया बढ़ाया जे, सवारे सिगारे अल्लाहु अल्लाह, सांझी सुबह सारे अल्लाहु अल्लाह। रहमत वारी झोली नहीं, बचड़न के मिठी लोली नहीं, अमड़ी सिखारे अल्लाहु अल्लाह, सांझी सुबह सारे अल्लाहु अल्लाह। हर दिल पुकारे अल्लाहु अल्लाह, सांझी सुबह सारे अल्लाहु अल्लाह। सनार बसाय जी पढ़दार हो, सनार बसाय जी पढ़दार हो, बाज बर्यो रब बानन तो, मुश्किल टारे अल्लाहु अल्लाह, सांझी सुबह सारे अल्लाहु अल्लाह।
सनागर आजिज़ बुरड़ो सदा इश्क उनैया में शाल सदा जिंदगी गुजारे अल्लाह अल्लाह सांझी सुबह सारे अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह तमाम मिठड़ो जो अंदाज़ ऐं बाक़ायदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बाझारे बाबरकत नाले सां हिन नशियात जो आगाज़ थियो। ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं मुफ्ती अब्दुल मनान साहब मौजूद आहे जिन जी MA थियल आहे इस्लामिक स्टडीज़ में ऐं जीअं त ज़िक्र कयो त ही माह मुक़दस पंहिंजे इख़्तिताम ॾांहुं रवां दवा आहे। आख़िरी अशरे में असांजूं भेनरूं ऐं असांजा भाइर जेके एतकाफ़ जी नियत कंदा आहिनि त उहे एतकाफ़ में वेहंदा आहिनि। सो एतकाफ़ जे हवाले सां ॿुधाइजो त दीन इस्लाम में हिन जी छा फ़ज़ीलत आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एतकाफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। बेशक ऐं एतकाफ़ जेको आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि मिस न कयो आहे। हिकिड़े दफ़र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां एतकाफ़ के मजबूरी जे करे मिस थी वियो। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए महीने में ॿिए रमज़ान में 20 ॾींहं एतकाफ़ कयो। माना हूअं 10 ॾींहं हूंदा आहिनि, 10 ॾींहं हूंदा आहिनि, पर ॿिए रमज़ान में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं रमज़ान जो एतकाफ़ मिस थी वियो उन जी वरी क़ज़ा कई, मतिलबु ॿिए रमज़ान में 20 ॾींहं एतकाफ़ कयो। ठीकु आहे, माशाल्लाह तमामु बहितरीन। ऐं इन हवाले सां यकीनन कुझु ख़ासि इबादतूं बि हूंदियूं, उन्हनि ते कचहरी कंदासीं। पर कारी नज़ीर अहमद चन्ना साहब मौजूदु आहे। मां चाहींदसि उन्हनि जे मिठड़े आवाज़ में बि ज़िक्र ॿुधिजे। बिस्मिल्लाह, माइक अव्हां जे हवाले आहे जी। न पूछो ते खलवत में मुझे क्या क्या नजर आया, पलक जब की तो कमली ओढ़ने वाला नजर आया। न पूछो रात खलवत में, नहीं मालूम के मेराज की शब किसने क्या देखा, नहीं मालूम के मेराज की शब किसने क्या देखा, नबी को क्या नजर आया, खुदा को क्या नजर आया, नबी को क्या नजर आया, खुदा को क्या नजर आया। न पूछो रात खलवत में, चमन में माह अंजुम में ये खुर्शीद दरख्शां में, चमन में माह अंजुम में ये खुर्शीद दरख्शां में, जिधर देखा तुझे देखा, तेरा जलवा नजर आया। न पूछो रात खलवत में, नजर डाली
जो फेरिश्ते गुलामाने मोहम्मद पर नजर डाली, नजर डाली, नजर डाली जो फेरिश्ते गुलामाने मोहम्मद पर, कोई ख्वाजा नजर आया, कोई दाता नजर आया। न पूछो रात खलवत में मुझे क्या क्या नजर आया। पलक जब की तो कमली ओढ़ने वाला नजर आया। न पूछो रात खलवत में मैं इतना खो गया, कल रात याद शाह फतहा में के आंखें बंद थी और सामने ते बानजर आया। न पूछो रात खलवत में मुझे क्या क्या नजर आया। न पूछो रात खलवत में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाल्लाह एॾो सुहिणो अंदाज़ जो असां सभई माना हिकिड़ी अलॻि दुनिया में हुयासीं। सो वाकई कुझु आवाज़ एतिरा पुरमुसरत हूंदा आहिनि जो हिकिड़े अलॻि ई जहान में वठी वेंदा आहिनि। यकीन कयो उहा इमेजिनेशन उहे सभु शयूं ईअं पियो लॻे ॼणो नज़र जे साम्हूं आहिनि। सो माशाल्लाह अल्लाह साईं तमामु सुहिणी ॾाह तव्हांखे ॾिनी आहे। मुफ़्ती अब्दुल मनान साहिबु मौजूदु आहे। एतकाफ़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, तव्हां एतकाफ़ जी कुझु फ़ज़ीलत बयानु कई। छा कुझु मख़सूस इबादतूं बि हूंदियूं आहिनि? हूअं त यकीनन एतकाफ़ में इबादत ई इबादत आहे, पर छा कुझु मख़सूस कुझु हूंदो आहे? आख़िरी ॾहे में हिकिड़ो त एतकाफ़ वारे जे लाइ इहा बि ख़ुशख़बरी आहे जो अल्लाह जे रसूल फरमायो त आख़िरी अशरे में हिकिड़ी अहिड़ी राति अचे थी जेका 1000 महीननि खां वधीक भली आहे। एतकाफ़ वारे लाइ इहा बि ख़ुशख़बरी आहे जो उहो उन राति खे आसानी सां ॻोल्हे सघे थो। हूअं त इंसानु जेको आहे मसरूफ़ हूंदो आहे, इंसान जा हज़ारें कम हूंदा आहिनि, लेकिन एतकाफ़ वारो पंहिंजे उन वक़्त खे अल्लाह जे लाइ मख़सूस करे अल्लाह जे घर में वेही रहे थो। उन लाइ इन राति खे ॻोल्हणु त मुंहिंजे ख़्याल में त आसानु हूंदो बनिस्बत ॿियनि जे। छो त इंसानु आहे इन जे हिन दुनिया जे अंदरि ॿिया बि घणा ई कम आहिनि। इबादत आहे रमज़ान जे महीने में ख़ुसूसन मुस्लमान अल्लाह तबारक व तआला जी इबादत बेशक कंदा आहिनि, लेकिन उन जे बावजूद बि इंसान खां कुझु अहिड़ियूं मजबूरियूं अची वेंदियूं आहिनि। छो त अल्लाह रसूल फरमायो त इहा जेका राति आहे उहा मख़सूस न आहे त 27 जी आहे या 29 जी आहे। अॼुकल्ह त हिनखे मख़सूस करे छॾियो आहे त इहा 27 जी राति आहे। उन जी वजह आहे जो कुझु सहाबा जेको आहे उन ते फतवा बि ॾिनो आहे त इहा जेको आहे 27 जी राति आहे। लेकिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त तव्हां रमज़ान जे आख़िरी अशरे जे 21 रातनि में इन राति खे ताक रातियूं बि चऊं था। हा जी हा। इहा ॾाढी सुहिणी मां ॻाल्हि की, छो त यकीन असांजे घरनि में या घणे भाङे असां इहा ॻाल्हि ॿुधंदा आहियूं नंढपिण खां वठी त लैलतुल क़द्र जी जेका राति आहे उहा 27 जी राति आहे। यकीनन 27 जी जेका राति आहे उहा तमामु घणी अफ़ज़ल आहे, छो त क़ुरान पाक जो नुज़ूल उन ॾींहुं उन राति में थिए थो। त लाज़िम आहे 27 जो जेको रोज़ो आहे या 27 जी जेका राति आहे उहा तमामु घणी अफ़ज़ल आहे। पर जीअं त नबी साईं जन इहो फरमायो आहे त ताक रातिनि में उन राति खे तलाश कयो ऐं उहा राति
माना तव्हांजी पूरी ज़िंदगी जो हिकिड़ो समर आहे, जी 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 ईअं चई सघिजे थो। जी आहे। त 80 साल अॼुकल्ह इंसान जी उमिरि ई कोन आहे, त माना उमिरि खां बि वधीक हुनजो सवाबु आहे हुन राति जो। तमामु माशाल्लाह सुहिणी मां ॻाल्हि कई। ऐं आख़िर में अदो सैयद अशर कादरी साहब मौजूदु आहे, माइक प्लीज़ मां चाहींदसि उनखे ॾिनी वञे और दुआ से फिर हम ब्रेक के बाद सुनेंगे, ठीक है? बिस्मिल्लाह। लजपाल नबी मेरे दर्दादी दवा देना, 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 जदों वक्त नज़ा आवे दामदी हवा देना, जदों वक्त नज़ा आवे दामदी हवा देना, मैं नात तेरी पढ़दा, मैं जिक्र तेरा करदा, मैं नात तेरी पढ़दा, मैं जिक्र तेरा करदा, इस जिक्र दी बरकत ना मेरी कब्र वसा देना, और मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह, दिल रोंदा ही जा देने कट लो के मदीने नो, दिल रो दागी जा देने कट लो के मदीने नो, हाँ सानू विया आका दीदार अता करना, लजपाल नबी मेरे दर्दादी दवा देना। क्या कहने, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, बहुत खूब। और आपकी आवाज़ ने भी महफिल पे सहरदारी कर दिया, क्या कहने। सो एक और नातिया कलाम में चाहूँगी कि हम दुआ से सुन लें, क्या ख्याल है, दुआ आपका हो जाए? बिस्मिल्लाह जी। जी जी ऑन हो जाएगी, डोंट वरी। खुला है सभी के लिए बाब रहमान, खुला है सभी के लिए बाब रहमान, वहाँ कोई रुतबे में अदना नाली, वहाँ कोई रुतबे
سے دامن نہیں کوئی خالی، مرادوں سے دامن نہیں کوئی خالی، قطاریں لگائے کھڑے ہیں سوالی، قطاریں لگائے کھڑے ہیں سوالی، کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت، میں پہلے جب مدینے گئی تھی تو تھی دل کی حالات تڑپ جانے والی، میں پہلے جب مدینے گئی تھی تو تھی دل کی حالات تڑپ جانے والی، وہ دربار سچ مچ میرے سامنے تھا، وہ دربار سچ مچ میرے سامنے تھا، ابھی تک تصور تھا جس کا خیالی، ابھی تک تصور تھا جس کا خیالی، کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت، میں ایک ہاتھ سے دل سنبھالے ہوئی تھی تو تھی دوسرے ہاتھ روزے کی جالی، میں ایک ہاتھ سے دل سنبھالے ہوئی تھی تو تھی دوسرے ہاتھ روزے کی جالی، دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے، دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے، نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی، نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی، کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت، جو پوچھا گا تم نے کہ میں نظر کو کیا لے گئی تھی تو تفصیل سن لو، جو پوچھا گا تم نے کہ میں نظر کو کیا لے گئی تھی تو تفصیل سن لو، تھناتوں کا ایک ہار اشکوں کے موتی، تھناتوں کا ایک ہار اشکوں کے موتی، درودوں کے گجرے سلاموں کی ڈالی، درودوں کے گجرے سلاموں کی ڈالی، کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت، وہاں کوئی رتبے میں ادنا نالی۔ سبحان اللہ، کیا کہنے، اور یوں لگ رہا تھا جیسے واقعی وہ جالیاں ہاتھ میں ہیں، تو بہت خوب۔ اور یہ کمال بہت کم لوگوں میں ہوتا ہے کہ وہ کلام پڑھیں اور انسان انہی مناظر میں چلا جائے یا اپنے آپ کو وہی محسوس کرے۔ ماشاءاللہ آج بڑے نصیب والے ہیں کہ ماشاءاللہ جتنی آوازیں ہیں وہ بہت ہی کمال کی ہیں۔ ویورز نے اگر وقت آئے تو مختصر نشا بریک جو بریک ڈاؤن ودنا سی بریک ہم پوسٹ سلسلے کے بیر اساں اگتے ودائیں سی ہن نشات کے ہم تک پہنچائن میں سہکار حاصل ہے کرشی جامع شیرین ٹیلی 4G وقار بلڈرز اینڈ ڈیولپرز حیدرآباد، سرحان پریمیم گولڈز، روح افزا ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जो। सो वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध टीवी HD इस्लामिक। सलाम रमज़ान, रमज़ान, रमज़ान। सलाम रमज़ान, रमज़ान, रमज़ान। सलाम रमज़ान, रमज़ान, रमज़ान। सलाम रमज़ान, रमज़ान, रमज़ान। जी व्यूवर सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी। हीअ नशियात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डर्स, रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार सां सभिनी सहकारी कंपनी जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहियां। उनखां पोइ अव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त अव्हां जेकॾहिं ही नशियात या रमज़ान मुबारक जा जेतिरा बि असांजा ख़ुसूसी प्रोग्राम्स आहिनि अव्हां YouTube ते ॾिसणु चाहियो था त पोइ अव्हां सब्सक्राइब कयो। सिंध TV HD इस्लामिक जे नाले सां चैनल आहे। पहिरियों सिंध TV HD हुयो जेको अञा बि आहे, जंहिं ते आम जेका सॼी नशियात आहे उहा अपलोड कई वेंदी आहे, पर हिन माह मुक़दस जे लाइ ख़ासि तौर ते असां हीउ चैनल ठाहियो आहे जेको आहे सिंध TV HD इस्लामिक जे नाले सां। सो अव्हां सब्सक्राइब करे सघो था ऐं जेतिरा बि ख़ासि प्रोग्राम्स आहिनि अव्हां उहे समूरा ॾिसी सघो था। महिमान हिते मौजूदु हुया ऐं कुझु नवां बि अची चुका आहिनि, उन्हनि सभिनी खे मां भलीकार चवंदसि। ऐं अब्दुल रज़ाक कादरी साहिबु जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं उनखां पहिरियों मुफ़्ती अब्दुल मनान साहिबु मौजूदु हुया, कारी नज़ीर अहमद चन्ना साहिबु मौजूदु हुया, अदी खुशबू रियाज़ मौजूदु हुई ऐं दुआ अनवर हुसैन साहिबा मौजूदु हुई। त मां चाहींदसि ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाइण खां पहिरियों कारी नज़ीर अहमद चन्ना साहिबु मौजूदु आहे, त उन जे मिठड़े आवाज़ में नातिया कलाम ॿुधे। माइक प्लीज़ नज़ीर साहिब ॾे पास कजो। अल्लाह कयो वाला छा शान मोहम्मद जो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह कयो वाला छा शान मोहम्मद जो। शाहिद थियो रिसालत में कुर्बान मोहम्मद जो। अल्लाह कयो वाला छा शान मोहम्मद जो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उम्मत खे क़यामत जी गर्मीअ में पुकारींदो। गर्मीअ में पुकारींदो। या रसूल अल्लाह उम्मत खे क़यामत जी गर्मीअ में पुकारींदो। गर्मीअ में पुकारींदो। केॾो न इहो हूंदो एहसान मोहम्मद जो। सुभान अल्लाह। अल्लाह कयो वाला छा शान मोहम्मद जो। सगबर जी मदीने जे घिटियुनि में पयो हूंदुसि। घिटियुनि में पयो हूंदुसि। सगबर जी मदीने जे घिटियुनि में पयो हूंदुसि।
में पयो हूंद से इन तरह बनी थी दुसे मेहमान मोहम्मद सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह कयो वाला छा शान मोहम्मद जो सुभान अल्लाह। ये छो न चवा दादल जो इज्जत में मथे आए इज्जत में मथे आए ये छो न चवा दादल जो इज्जत में मथे आए इज्जत में मथे आए दारा सिकंदर खां दरबान मोहम्मद जो अल्लाह कयो वाला छा शान मोहम्मद जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिद थियो रिसालत में कुर्बान मोहम्मद जो अल्लाह कयो वाला छा शान मोहम्मद जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तमामु सुहिणो ऐं मिठड़ो अंदाज़ अव्हांजो। सिलसिले खे असां अॻिते जोड़ींदासीं। मुफ़्ती अब्दुल मनान साहब मौजूदु आहे ऐं जीअं त मां शुरूआत में ज़िक्र कयो ऐं कुझु कचहरी बि थी त आख़िरी अशो शुरू थियण वारो आहे, इंशाअल्लाह अॼु शुरू थी वेंदो। सो हिन अशे जा कुझु ख़ासि ॾिहाड़ आहिनि। जो सुभाणे कुझु ॾींहुं आहे 21 रमज़ान जो, उहो तमामु घणो ख़ासि आहे। 27 जो ॾिहाड़ो तमामु घणो ख़ासि आहे। मतिलबु हीउ पूरो ई अशो तमामु घणो अहम आहे। त कुझु तफ़सीलन रोशनी विझंदो उन्हनि ख़ासि ॾींहंनि ते? हूअं त रमज़ानुल मुबारक जो पूरो महीनो असांजे लाइ ख़ासि आहे, बाबरकत आहे। लेकिन हीउ जेको आख़िरी उशरो आहे इन में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हिकु राति जी ख़ुशख़बरी ॿुधाई त उन राति में जेकॾहिं को अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे ऐं अल्लाह जे साम्हूं सजदा रेस थिए त ऐं उन राति खे पाए वठे त उहो 1000 महीननि जी इबादत खां बि उन जे लाइ बहितर आहे। उन जे बारे में चयो वेंदो आहे त 27 जी राति कुझु सहाबा जो मुतफ़िक़ा कौल आहे त इहा 27 जी राति आहे ऐं उन खां अलावा कुझु सहाबा इन खे 29 जी राति बि चयो आहे। लिहाज़ा इहो इख़्तिलाफ़ी मसइलो आहे। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहो हुकुम ॾिनो आहे त तव्हां इन राति खे आख़िरी उशरे जे ताक रातनि में ॻोल्हियो, तलाश कयो। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे जॾहिं अल्लाह तबारक व तआला मेराज ते घुरायो त मूंखे उहा राति ॿुधाई वई ऐं उन खां पोइ मूंखां उहा विसारी वई। अल्लाह तबारक व तआला मूंखां भुलाए छॾी। जेकॾहिं उहा मूंखे यादि हुजे आहे ऐं मुस्लमाननि खे ॿुधाए छॾियां हा त मुस्लमान ॿियनि रातिनि खां इबादत करण खां ऐं उन हिकिड़ी राति ते इख्तिफ़ा करे छॾींदा। अल्लाह तबारक व तआला जे हर कम में हिकमत हूंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उहा राति भुलाई वई ऐं अल्लाह जे रसूल असांखे इहो हुकुम ॾिनो त तव्हां आख़िरी उशरे जे ताक रातनि में इन राति खे तलाश करियो। ऐं उन खां अलावा 21 रमज़ानुल मुबारक जेको हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो ॾियारो आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा शख़्सियत आहिनि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी दावत ॾिनी त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿार हो ऐं ॿारनि मां उहो पहिरियों ॿार हो जंहिं अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शुजाअत जा वाक़ियात तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मशहूर आहिनि। ऐं तंहिंजे ई करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शेर ख़ुदा असदुल्लाह यानी शेर ख़ुदा जो लक़ब ॾिनो। सही। मौला जे शान अक़दस ते
मां सम्झां थी अॼु ॻाल्हाइजे सुभाणे ॻाल्हाइजे या पूरी हयाती बि असां ॻाल्हायूं त उहो बि घटि आहे छो त मौला काइनात मौला अली जो शान माशाल्लाह सुभान अल्लाह ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो शेर हमेशह जॾहिं उन्हनि जी शहादत जो ॾिहाड़ो हूंदो आहे त मूंखे यादि पवंदो आहे मां ज़रूरु पढ़ंदी आहियां त कज़ाने वार किया भी तो पुश्ते सर किया कज़ाने वार किया भी तो पुश्ते सर किया मजाल किस में थी आता जो रूबरूए अली त मौला अली जी जेका शुजात आहे जेका बहादुरी आहे मां सम्झां थी उन्हनि खे असां लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं 18 रमज़ान मुबारक जो ॾिहाड़ो हुयो ग़ालिबन जॾहिं मौला अली खे ज़रब लॻी हुई ऐं 21 रमज़ान ते उन्हनि जी शहादत थी हुई ऐं इहे रमज़ान मुबारक जा तमामु घणा अहम ऐं तमामु घणा ख़ासि ॾिहाड़ा आहिनि जिन जी असांखे ख़बर हुजणु खपे त हूअं त हीउ माहे मुक़दस आहे तमामु घणो ख़ासि महीनो पर हिन जा जेके ख़ासि ॾिहाड़ा आहिनि उन जी नॉलेज असांखे बहसियत मुस्लमान हुजणु खपे छो त मां पंहिंजे हिन नशियात जी शुरूआति में बि इहा ई ॻाल्हि कई हुई त जॾहिं दीन इस्लाम ते कचहरी थींदी आहे जॾहिं दीन जी ॻाल्हि थींदी आहे त वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त असांजा दलील हमेशह खुटी पवंदा आहिनि ऐं कारण इहो आहे त असां पंहिंजे दीन खे सही तरीक़े सां स्टडी हिन महिल ताईं नाहे कयो त अञा बि वक़्तु आहे अञा बि जेके लम्हा जेके घड़ियूं असां वटि आहिनि असांखे खपे त पंहिंजे दीन खे ऐं पंहिंजे दीन जे बक़ा जे लाइ जिन जाम शहादत पीतो या जिन कुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि जो ज़िक्र ऐं उन्हनि जे मुतालिक़ असांखे ज़रूरु पढ़णु खपे बहरहाल सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं अब्दुल रज़ाक कादरी साहिबु मौजूदु आहे हिन नशियात में सो उन्हनि खे दरख़्वास्त कंदसि नातिया कलाम पढ़ण जी सादत हासिल कनि बिस्मिल्लाह मिठड़े मदीने जी धरती भलारी ओ सोहणे मदीने जी धरती भलारी ओ प्यारे मदीने जी धरती भलारी धरती भलारी धरती भलारी ओसके दुनिया सारी मिठड़े मदीने जी धरती भलारी प्यारे मदीने जी धरती भलारी सालों साल आशिक किरोड़े वञन था वापस वर जे सुडकी रोन था सालों साल आशिक किरोड़े वञन था वापस वर जे सुडकी रोन था ओ कन मोहब माणो कन मोहब माणो कन जी तयारी मिठड़े मदीने जी धरती भलारी प्यारे मदीने जी धरती भलारी गुंबद जी रौनक नील जामन ॾिसीद चवे थी अल्लाह अकबर ओ गुंबद जी रौनक नील जामन ॾिसीद चवे थी अल्लाह अकबर उते रहमत रब जी जारी सारी मिठड़े मदीने जी धरती भलारी प्यारे मदीने जी धरती भलारी ओ धरती भलारी सिके दुनिया सारी सोहणे मदीने जी धरती भलारी सुमिरो गुल हसन वरी त्यार आहे मदीने वञण लाइ बेकरार आहे सुमिरो गुल हसन वरी त्यार आहे मदीने वञण लाइ बेकरार आहे कंदो कुर्ब मौला कंदो कुर्ब मौला थींदी बहारी
मिठड़े मदीने जी धरती भलारी प्यारे मदीने जी धरती भलारी धरती भलारी धरती भलारी सिके दुनिया सारी सोहणे मदीने जी धरती भलारी प्यारे मदीने जी धरती भलारी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तमामु बहितरीनु अव्हां जो अंदाज़ ऐं इन सां वॾी महिरबानी अव्हां जी जो अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आयो ऐं वॾी महिरबानी कारी नज़ीर अहमद चन्ना साहब जो अव्हां हिते कही आयो। अदे खुशबू वॾी महिरबानी अव्हां जी। दुआ अनवर हुसैन साहिबा बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आई हो। अब्दुल रज़ाक साहब आपका भी बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आए। व्यूवर्स इजाज़त जो वक्त अची चुका है। इंशाल्लाह हयाती बख़ैर सुभाणे ज़िंदगी साथ नो तो वरी अवां जे खिदमत में असां हाज़िर थींदासीं और आख़िर में वेंदे वेंदे अदी खुशबू खान नातिया कलाम असां ॿुधंदासीं। माइक अदी खे ॾेई छॾियो ऐं हीअ नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई वई करशी जामे शीरी टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद सुरहान प्रीमियम गोल्डर्स रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे ताउन सां। ऐं अव्हां खे ॿुधाईंदी हलां त हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ करशी जामे शीरी। इन कोर्ट जे ईंदे ई फ़िज़ा में रिफ्रेशिंग जो अहसासु फहिलिजी वेंदो आहे। इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे त हाणे उहो वक़्तु परे नाहे जॾहिं कुझु घड़ियुनि बाद असीं थधो थधो ऐं मज़ेदार करशी जामे शीरी पीअंदासीं। ऐं इहा ॻाल्हि बि सभिनी खे ख़बर आहे ऐं सभु इन ॻाल्हि सां एग्री कंदा त पहिरीं ढुक सां रिफ्रेशिंग जो अहसासु थींदो आहे ऐं जामे शीरी खे संदल ऐं गुलाब जे 100% ख़ालिस जुज़नि मां तयारु कयो वेंदो आहे। इन करे इन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मौजूदु न आहे ऐं तमामु बहितरीनु ज़ाइक़ो ऐं सिहत बख़्श आहे। अव्हां खां इजाज़त चाहींदसि। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। मायूस न थी दिल दर्द बरी हिका ॾींहुं मदीने हलंदासीं। मायूस न थी दिल दर्द बरी हिका ॾींहुं मदीने हलंदासीं। कॾहिं पहुजी बि पवंदी वागवरी हिका ॾींहुं मदीने हलंदासीं। सायन छॾियो गुलामनि खे रुगो छॾ न यकीन जी दामन खे। सायन छॾियो गुलामनि खे रुगो छॾ न यकीन जी दामन खे। विदा तवक्कल वारा पार तरी विदा तवक्कल वारा पार तरी हिका ॾींहुं मदीने हलंदासीं। खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया वॾी दौलत वारा कीन हुया। खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया वॾी दौलत वारा कीन हुया। तन खे बि मिली वई ख़ुश ख़बरी तन खे बि मिली वई ख़ुश ख़बरी हिका ॾींहुं मदीने हलंदासीं। ज़रा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे वॾेरो ॾिसी कंहिंखां सवाल न कर। ज़रा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे वॾेरो ॾिसी कंहिंखां सवाल न कर।
दारज खुलंदी नेठ दरीदी दारज खुलंदी नेठ दरी हिका ॾींहुं मदीने हलंदासीं हो मायूस न थी दिल दर्द बरी हिका ॾींहुं मदीने हलंदासीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक